जी असां सिंध टीवी वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं। ही बि तमामु घणे खां घणो सुठो अमल आहे, पर जेकॾहिं जीअं अॻु मंझि असांखे स्पोर्ट बोर्ड या सकाफ़त खातो काॾहिं बि कंहिं बि मुल्क मोकिले सघे थो या काई बि सपोर्ट करे सघे थो त उहा त वधि में वधि ॻाल्हि हुई। जेको हीअ असां ॾिसूं था सिंध न्यूज़ जे तरफ़ां त असां वॾी बेहद ख़ुशी थी आहे ऐं असांजे टाइम में इहो न हुई त एॾो को माना तमामु पोज़ीशन सुठी हुजे या फर्स्ट क्लास। हीअ जेको थियो आहे इंशाल्लाह ही नवां पहलवान जेके आहिनि इंशाल्लाह मुक़ाबिलो कंदा लाड़कानी डिवीज़न में। बहरहाल मसइलो आहे त हीअ असांजो वॾो एज़ाज़ आहे। साईं बिल्कुलु सुठो प्रोग्राम थियो आहे, ॾाढो वधि में सुठो आहे और असां सिंध टीवी वारनि जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं, थोराता आहियूं जो अहिड़ा प्रोग्राम असांजे हिकिड़ी छॾियल रांदि खे मथे आणनि था और मथे आंदो अथऊं। असां वॾा बिल्कुलु हिन जा थोराता आहियूं और हिन प्रोग्राम खे ॾिसण जे हिसाब सां और मल पालण में एतिरी ख़ुशी थी वई आहे जीअं थी सघे कि नंढे ॿार या सालाना हिसाब सां असांखे ईद जी ख़ुशी थींदी हुजे और हिन प्रोग्राम में बि असांखे एतिरी ख़ुशी थी आहे।